जी जो टॉपिक है कंप्लीट फॉर्म टेब इन एमएस एक्सेल। तव्हांखे भली कार चवां थो डिसेंट लर्निंग में पहिरियां खां शुरू कंदासीं पाण कट पेस्ट कॉपी ऐं फॉर्मेट पेंटर। को बि हिकिड़ी डेटा लिखूं था, इनखे जेकर पाण खे कट करणी आहे त पाण सेलेक्ट करे उन खां पोइ कट जे निशान ते क्लिक करे ऐं ॿिए सेल जे अंदरि वरी पेस्ट करे साॻी डेटा हेठि आणे सघूं था। इन तरीक़े सां जेकर पाण खे कॉपी करणी आहे त बि पाण कॉपी करे सघूं था। कॉपी ते क्लिक कंदासीं, इन खां वरी ॿी जॻह ते हलंदासीं, जीअं पाण जहिड़ी जॻह ते पाण खे पेस्ट करणी आहे उन जॻह ते हलंदासीं, इन खां पोइ पेस्ट ते क्लिक कंदासीं त हीअ पेस्ट थी वई। उन खां पोइ अचे थो फॉर्मेट पेंटर। फॉर्मेट पेंटर जो मतिलबु आहे त जेका डेटा पाण मथे जीअं बोल्ड अटेलिक या उनजे पोयां बैकग्राउंड चेंज करे या उनजो फॉन्ट जो स्टाइल चेंज करे रखियो, उहो ई साॻी पाण खे ॿी जॻह ते पेस्ट करिणो आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल पाण को बि डिसेंट, हाणे हिनखे थोरो स्टाइल वग़ैरह चेंज करियूं था। स्टाइल चेंज कंदासीं, हिनखे बोल्ड करियूं था, टैलिक करियूं था, थोरो अंडरलाइन ॾियूं था, हिन जी बैकग्राउंड थोरो चेंज करियूं था ऐं उन खां पोइ फॉन्ट चेंज करियूं था। हाणे इहो साॻी पाण खे जेकर ॿी जॻह ते आणणो आहे, छो त ॿी जॻह ते जेकॾहिं पाण डायरेक्टली हिकिड़ो बोल्ड कंदासीं, अटेलिक कंदासीं, अंडरलाइन ॾींदासीं, थोरो टाइम पाण खे लॻंदो। उनजे करे साॻी ते सेलेक्ट करे उन खां पोइ पाण फॉर्मेट पेंटर खे कंदासीं। हाणे जंहिं जॻह ते पाण खे आणणो आहे, फॉर एग्ज़ाम्पल पहिरीं पाण खे को नालो लिखणो पवंदो सिस्टम। हाणे जेकर साॻी सिस्टम हिन ते पाण आणणु चाहियूं था, साॻी बैकग्राउंड, साॻी बोल्ड हुजे, इन तरीक़े सां अटेलिक हुजे, त उन ते वञी पाण क्लिक कंदासीं, हीअ सिस्टम साॻी अची वियो। इहो थी वियो पाण जो फॉर्मेट पेंटर। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे जेको अखर वग़ैरह चेंज करण जो, फॉन्ट वग़ैरह चेंज करण जी तव्हांखे अॻु में ई ख़बर आहे। उन खां पोइ उनखे ग्रो करण जो, फॉन्ट वॾा करण जो तव्हांखे ख़बर आहे, नंढो करण जो बि तव्हां ॼाणो था। ऐं अखर खे बोल्ड करण लाइ पाण बी खे क्लिक कंदासीं, अटेलिक करण लाइ मतिलबु थोरो आॾा करण लाइ पाण वरी आई खे क्लिक कंदासीं, उनजे हेठां लकीर ॾियण जे लाइ पाण अंडरलाइन ते क्लिक कंदासीं। त इहे मेन टॉपिक आहिनि। उन खां पोइ ॿी शइ जीअं ऐं जेको पाण फॉर्मेट ॾिसी छॾियो, हिन जे लाइ लाज़मी आहे जेको पाण बॉर्डर ॾियणु पाण जे लाइ लाज़मी आहे, छो त जेकॾहिं प्रिंट पाण कंदासीं त उन में हीअ जेको कंप्लीटली प्रिंट में कोन निकिरंदो। उन हिसाब सां जेकॾहिं पाण प्रिंट ॾिसूं, हिन में प्रिंट प्रिव्यू ॾिसूं त हिन में जेके बि डेटा पई आहे विदाउट सेल्स जे, मतिलबु विदाउट बॉर्डर जे, उनजे करे पाण खे बॉर्डर ॾियणु लाज़मी आहे। हाणे जेकॾहिं बॉर्डर जे बग़ैर पाण का बि डेटा इंसर्ट कंदासीं, अंदरि दाख़िल कंदासीं, त उहा पाण खे प्रिंट जे अंदरि शो कोन पियो कराए। उनजे करे पहिरीं पाण खे बॉर्डर ॾियणी आहे। जेतिरो पाण जी डेटा इनपुट कयल आहे उनखे सेलेक्ट करे उन खां पोइ पाण बॉर्डर सिलेक्शन में वेंदासीं। पोइ जहिड़े तरीक़े सां पाण बॉर्डर ॾियणु चाहियूं, ऑल बॉर्डर्स ॾियणु चाहियूं, जीअं सेल बाय सेल अचे, ईअं ॾियणु चाहियूं त इन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हाणे जेकर पाण ॾिसणु चाहियूं था त बाक़ी डेटा असांजी प्रिंट प्रिव्यू में ॾेखारे पियो या न, त ॾिसी सघूं था डेटा अची वई आहे। टेबल्स जेका आहे उहा अची वई आहे बाक़ाइदे। टेबल खां पोइ पाण ॾिसंदासीं त अखर जे पोयां बैकग्राउंड अचे, फॉन्ट जे पोयां उहो कहिड़े तरीक़े सां अचे। त उनखे पाण क्लिक कंदासीं। उन खां पोइ फिल कलर में पंहिंजे पोयां बैकग्राउंड ॾेई सघूं था, जेको बि बैकग्राउंड ॾियणु चाहियूं। उन खां पोइ इनखे ग्रो करे सघूं था फॉन्ट खे। पाण जो
टॉप अलाइन कंदासीं इहो कहिड़े तरीक़े सां थींदो, मिडल अलाइन कहिड़े तरीक़े सां थिए। त जीअं पाण पहिरीं त सेल खे थोरो वॾो कंदासीं। हाणे पाण हिन में लिखूं हाणे ही जेको पाण रखियो आहे हींअर बॉटम अलाइन लिखियल आहे। जेकर पाण क्लिक कंदासीं मिडल अलाइन ते या जेके बि ऑप्शन आहिनि ते जहिड़े तरीक़े सां पाण अखर खे हिन खे रखणु चाहींदासीं अहिड़े तरीक़े सां रखिबो। ॾिसी सघो था ऐं ही इंक्रीज़ इंडियंट डिक्रीज़ इंडियंट पाण अॻु में पढ़िया आहियूं। जेतिरो इंक्रीज़ कंदासीं एतिरो इंक्रीज़ थींदो, अॻिते वेंदो। जिते पाण बीहारणु चाहियूं त बीहारे सघूं था। उन खां पोइ एंगल आहे, एंगल जे अंदरि पाण वञी पाण खे एंगल ॾेई सघूं था। त कहिड़े तरीक़े सां पाण आम ख़ासि पाण ॾिसंदा आहियूं कि शीट जे अंदरि त आॾा अखर लॻल लिखियल हूंदा आहिनि ऐं हीअ सभु एंगल जो आहे। जहिड़े तरीक़े सां पाण हिन खे पुट करणु चाहियूं त करे सघूं। थी वियो ख़ासि करे हीअ एंगल। उन खां पोइ इंक्रीज़ इंडियन डिक्रीज़ इंडियन पाण पढ़िया आहियूं। लेफ्ट टू राइट साॻी तरीक़े जो आहे। उन खां पोइ अचे थो रेप टेक्स्ट। रेप टेक्स्ट जो मतिलबु आहे त माय नेम इज़ हाणे कंप्लीट ही ॿिनि सेलनि ते वियो आहे। हिन जे करे पाण खे रेप टेक्स्ट जॾहिं पाण क्लिक कंदासीं त हिकिड़े सेल जे अंदरि एडजस्ट थी वेंदो हलो। छो त हाणे ॿ सेल जे अंदरि जेकॾहिं पाण बोल्ड करणु या हिन खे कलर ॾियणु चाहींदासीं त ॿिनि सेलनि में पाण खे वञिणो पवंदो। त जीअं पाण हिन ते लिखी उन खां पोइ क्लिक करे सेल ते ऐं रेप टेक्स्ट कंदासीं त इहो सॼो हिकिड़े सेल अंदरि अची वेंदो। उन खां पोइ मर्ज जो कमु आहे त फुल साइज़ पाण सॼी टेबल खे हटाए जेके बि सेल आहिनि उन्हनि खे हटाए को बि नालो वग़ैरह वॾो इनपुट करणु चाहियूं। हाणे हिन जे पोयां टेबल कंप्लीटली हटी वई आहे। जेकॾहिं हिन में कुझु लिखणु चाहियूं हिन खे पाण जिते बीहारणु चाहियूं बीहारे सघूं था। इंक्रीज़ इंडियन ऐं डिक्रीज़ करे सघूं था। लेफ्ट राइट जहिड़े तरीक़े सां पाण खे बीहारणु ऐं ग्रो फॉन्ट करे सघूं था। हितां श्रिंक बि करे सघूं था ऐं बोल्ड बि करे सघूं था। सभिनि खे सभिनि खे बैकग्राउंड ॾियणु चाहियूं त पाण ॾेई सघूं था। हिन खे जीअं मथे ही ॾिनो पियो हीअ मर्ज कयो वियो फाइल खे। उन खां पोइ पाण जो आहे जनरल जो कमु आहे त अखर जेकॾहिं हुजे त हिन खे हितां खां ॾेखारे त लेफ्ट टू राइट ऐं जेकॾहिं अंग पाण लिखंदासीं ऐं एंटर कंदासीं त ही राइट टू लेफ्ट ईंदो। त इहो सिस्टम हिन में रखियो वियो कंप्लीटली। जेकर पाण ॾिसी सघूं था हिकु अची वियो त हेॾां अची वियो। जेकर ए पाण लिखूं था त हिन पासे ई जितां लिखूं था उते ई एड थी वञे। जनरल में वेंदासीं उन खां पोइ नंबर्स जहिड़े तरीक़े सां ॾिना विया जनरल कयो पियो। नंबर जेकॾहिं पाण खे काउंट करणा आहिनि त नंबर ई पाण सिलेक्ट करे सघूं था। उन खां पोइ करंसी
साॻी में पाण जेकर हे टैक्स ॾियणु चाहियूं त उहो साॻी टैक्स जी तरीक़े सां अची वेंदा। नंबर बि इन तरीक़े सां पिया आहिनि। पहिरियां पाण नंबर त साम्हूं हुआ, उन खां पोइ हिनखे पाण करेंसी एड कई, डॉलर्स एड कयो, ऐं उन खां पोइ पाण टैक्स ते क्लिक कयो त टैक्स ऐं नंबर्स नाला सभु हिकिड़ी रेंज में अची विया, सभई गॾु अची विया। पाण हिते ॾिसी सघूं था त 23 खे जेकर एंटर कंदा त साम्हूं वेंदो हलियो, ASD खे पाण एंटर करियूं त इहो हिते ई पियो हुजे थो। त इनखे चेंज करण जे लाइ जेकॾहिं पाण खे गॾु आणणा आहिनि त पाण टेक्स्ट में वेंदासीं, क्लिक कंदासीं त ॿई गॾु अची वियो। उन खां पोइ हीउ डॉलर्स चेंज करण जो, डॉलर में सेलेक्ट कंदासीं। जेको बि यूरो एड करणु चाहियूं या डॉलर एड करणु चाहियूं पाण करे सघंदा आहिनि। यूनाइटेड स्टेट जेकर परसेंटेज पाण एड करणु चाहियूं त परसेंटेज एड थी वेंदो, ऐं कॉमा जेकर पाण विचां ॾियणु चाहियूं त कॉमा अची वेंदी। उन खां पोइ डेसिमाइल इंक्रीज़ करणु चाहियूं या डिक्रीज़ करणु चाहियूं त उहे बि थी वेंदा। उन खां पोइ अचे थो कंडीशनल। कंडीशनल जो मतिलबु आहे त उनखे पाण उनजो बैकग्राउंड वैल्यू जे हिसाब सां अॻिते पोइ ॾेई सघूं था। लेस देन आहे मतिलबु घटि आहे त उनजो बैकग्राउंड ॿियो अची वञे। जीअं पाण कंडीशनल ते हलंदासीं, उन खां पोइ ग्रेटर देन, लेस देन, बिटवीन जेको पाण ॾियणु चाहियूं। फॉर एग्ज़ाम्पल पाण लेस देन ॾियणु था चाहियूं त लेस देन छा अचे, कहिड़े खां, जेकर पाण ॾिसूं था त 70 खां जेको बि लेस देन हुजे त उहो उन जे बैकग्राउंड पाण खे कहिड़ो ॾिए। साम्हूं फिल कंदासीं येलो, ओके कयोसीं। हाणे 70 खां जेको घटि हो वैल्यू चोटी, त इहो क्लियर थी वञे, पाण बैकग्राउंड अची वियो। पाण ॾिसी सघूं था त इहो घटि वैल्यू। उन खां जेकर पाण ग्रेटर देन ॾियणु चाहियूं, साॻी में जेकर ग्रेटर देन ॾियणु चाहियूं, 78 खां ग्रेटर देन ॾियणु चाहियूं, 78 खां मथे जेको वैल्यू आहे उनजो बैकग्राउंड अचे असांखे ॾेखारे लाइट रेड। हाणे लाइट रेड पाण खे ॾेखारे पियो 89, 78 खां मथे 89 वैल्यू आहे। उन खां पोइ फॉर्मेट स्टाइल्स आहिनि। स्टाइल्स पाण ते लॻाए सघूं था। टेबल जा स्टाइल्स आहिनि, जेको टेबल पाण लॻाइणु चाहियूं लॻाए सघूं था। कॉलम अची वियो, सेलेक्ट कयूं, जेको सेलेक्ट कंदा A to Z अची वेंदो। उन खां पोइ सेल्स स्टाइल्स आहिनि। कहिड़े सेल खे पाण कहिड़ो स्टाइल ॾियणु चाहियूं था, जहिड़े तरीक़े सां पाण सेल्स स्टाइल ॾेई सघूं था। इंसर्ट सेल आहे त मतिलबु चोटी खां हेठियां जेकर पाण को ॿियो सेल लॻाइणु चाहियूं था मथां त लॻी सघे थो, इंसर्ट करे सघूं था। हीअ लेफ्ट क्लिक करे बि पाण इहो सभु कुझु करे सघूं था। हीअ इंसर्ट अची वियो, हिते डायरेक्टली ॾेखारियो वियो। शीट रो हिकिड़ी विचां शीट ईअं ठाहे सघूं था। जेकर पाण जी कंप्लीट डेटा ठहियल आहे, हुनजे विचां पाण खे शीट जी रो खपे थी, पूरी लाइन खपे थी, त पाण इंसर्ट शीट रो करे सघूं था। इंसर्ट शीट कॉलम्स करे सघूं था। ऐं साॻी खे जेकर पाण डिलीट करणु चाहियूं त डिलीट बि करे सघूं था। डिलीट थी उन खां पोइ फॉर्मेट जो कमु में जेको पाण रो ऐं कॉलम खे हितां खां एडजस्ट करे रहिया हुआसीं, उहो फॉर्मेट जे ज़रिए पाण हितां खां बि एड करे सघूं था। जीअं रो जी हाइट पाण खे केतिरी खपे थी, 1/2 आहे। जेकर घटि खपे थी त पाण हितां लॻाए सघूं था, 40 जी खपे थी त नंढी थी वई। इन तरीक़े सां जेके रो ऐं कॉलम आहे जेको बि आहे त पाण हितां खां उनखे एडजस्ट करे सघूं था। रीनेम शीट खे नालो ॾेई सघूं था, मूव और कॉपी करे सघूं था, कलर ॾेई सघूं था। उन खां पोइ ऑटो सम बि तव्हां पढ़िया आहे अॻु में त 56 खे जेकर पाण डायरेक्टली पोइ सम करणु चाहियूं त पाण ऑटो सम ते क्लिक करे सघूं था। उन खां पोइ ऑटो सम जे अंदरि काफ़ी अहिड़ा वैल्यूज़ आहिनि जेके पाण ॾेई सघूं था।
ऑटो सम पाण कहिड़े तरीक़े सां करियूं, पहिरीं सेलेक्ट कंदासीं पूरे कॉलम खे या रो में आहे जेकॾहिं त रो खे, ऐं डायरेक्टली क्लिक कंदासीं त अची वियो 55। उन खां पोइ इन साॻी में एवरेज खे क्लिक कंदासीं त एवरेज बि अची वेंदो, 10 निकितो एवरेज। उन खां पोइ अगरि पाण इन सॼी डेटा खे काउंट नंबर्स करियूं, मतिलबु त इहे पाण ॾिसूं त केतिरो वैल्यू पाण इनपुट कयो आहे, त 12 पाण इनपुट कया आहिनि, जेके 3 6 9 10 11 12 इहे काउंट नंबर्स आहिनि। उन खां पोइ अगरि पाण ॾिसणु चाहियूं मिनिमम वैल्यू या मैक्सिमम वैल्यू, वॾो वैल्यू, जेकर पाण हिन में ॾिसणु चाहियूं त हिन में सभिनी में वॾो वैल्यू कहिड़ो आहे, त पाण मैक्स ते क्लिक कंदासीं त 55 हिननि सभिनी में वॾो वैल्यू आहे। जेकर नंढे में नंढो वैल्यू ॾिसणु चाहींदासीं त पाण सेलेक्ट कंदासीं पहिरीं, उन खां पोइ माइन ते क्लिक कंदासीं त हिकु जेको आहे हिननि मां नंढे में नंढो वैल्यू आहे। उन खां पोइ फिल जो ऑप्शन, पहिरीं पाण सेलेक्ट कंदासीं कंहिं बि रो खे या कॉलम खे, जेका पाण डेटा आहे उनखे। उन खां पोइ फिल जे अंदरि सीरीज़ में पाण ग्रोथ ॾियणु चाहियूं था या डेट ॾियणु चाहियूं था या ऑटो फिल करणु चाहियूं था। फॉर एग्ज़ाम्पल ग्रोथ ॾियणु चाहियूं था, स्टेप वैल्यू में 5 रखूं था, ऐं पहिरीं हिकु आयो, तंहिंखां पोइ 5, तंहिंखां पोइ 25, स्टेप बाय स्टेप वधंदो वियो, ग्रोथ थींदो वियो, जेका पंहिंजी डेटा हुई उहा ग्रोथ थींदी वई। उन खां पोइ क्लियर जो ऑप्शन आहे। क्लियर जो जेकर पाण क्लियर ऑल करणु चाहींदासीं त क्लियर ऑल थी वेंदो जो। जेकर पाण क्लियर फॉर्मेट ॾियणु चाहियूं था, जेकर फॉर्मेट पाण जो ॾिनल आहे शीट नंबर 1 में, जेकर फॉर्मेट पाण ॾिसूं त होम टैब ते जेकर फॉर्मेट पंहिंजो ॾिनल आहे त क्लियर में वेंदासीं, क्लियर फॉर्मेट ॾींदासीं त क्लियर फॉर्मेट थी वियो। जेको पंहिंजो असुलु वैल्यू हो, जेको पहिरियों पाण वैल्यू इनपुट कयोसीं, उहो ई नाला पिया आहिनि। जेकर इन सभिनी खे क्लियर ऑल करणु चाहींदा, मतिलबु त जेको होम टैब इन एक्सेल लिखियो पियो इहो क्लियर थी वञे, त पाण क्लियर ऑल ते क्लिक कंदासीं, हुनजो वैल्यू ॿुॾी वेंदो, जेको मर्ज थियल हो पोयां उहो ॿुॾी वियो, हीअ सिस्टम में जेको मर्ज थियल हो उहो ॿुॾी वियो, ऐं कंप्लीटली जेको बि कुझु हो उहो सभु क्लियर थी वियो, ऐं जीअं ओरिजिनल सेल हुआ उहो ओरिजिनल सेल अची वियो। उन खां पोइ सॉर्ट एंड फिल्टर जो मतिलबु आहे त जेकर वैल्यू पाण जो हीअ चवे थो स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, चवे थो नंढे खां वॾे वैल्यू ताईं, ऐं लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट। जेकॾहिं पहिरीं वैल्यू वॾो अचे, तंहिंखां पोइ नंढा ईंदा वञनि, ईअं अचनि। ओके कंदासीं पाण, 0 0 टोटल वैल्यू अची विया, नंढे वैल्यू खां शुरू थियो। ॿियो वैल्यू आहे 23 45 12, जेको पाण नंढो वैल्यू विचां ॾिनो आहे। हाणे जेकर पाण ॾिसणु चाहियूं त पहिरीं सेलेक्ट कंदासीं, उन खां पोइ सॉर्ट एंड फिल्टर में वेंदासीं। हाणे पाण चाहियूं था स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, मतिलबु 12 जेको आहे उहो मथे अचे, उन खां पोइ 23 अचे, पोइ 45 पोइ 78, आख़िरी में 99। त क्लिक कंदासीं त 12 मथे अची वियो, 23 45 78 99, स्टेप बाय स्टेप वियो, जी वैल्यू इंक्रीज़ थींदो आहे। उन खां पोइ जेकर पाण साॻी खे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट कंदासीं त 99 मथे अची वियो, 12 थी वियो। त इहो हो अॼु जो पंहिंजो टॉपिक कंप्लीट होम टैब पाण पढ़ियासीं। नेक्स्ट इंसर्ट है, इंशाअल्लाह ताला सिखंदा रहंदासीं। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।